सिंध जिया लतीफ़ जिया आलम इंसानियत सिंध वासियों जी तक खबर है सिंध के हड़ी वसीलन से अगे ही स्टेट ही रियासत कब्जो करे सिंधी मानन के बुख बदहाली मुखलसी वाली जिंदगी गुजारण से मजबूर करे चुकी है। पर हींअर ॾिसो पिया अंग्रेज़ दौर खां वठी पंजाबियन या साज़िश कई पे तो बाबा सिंधु दरिया ते धाड़ो हणी सिंधियन को इहो तारीख़ी जो असो विरसो आहे असांजी सुञाणप आहे जेका सिंधु दरिया सिंधु नदी वो खसण की साज़िशूं कंदे कंदे 45 वारी ठाह दौरान भी उहे नाकाम विया। यानी अंग्रेज़नि इन्हनि खे उन ठाह तहत चयो त बाबा जेके 75 सिंधु दरिया जो 75% पानी आहे उहो सिंधियन जो हक़ आहे ऐं पंजाब जा जेके 3 दरिया आहिनि उन्हनि मां 25% यानी सिंध खे तव्हां पाणी ॾींदो। पर वो हलंदे हलंदे ही स्टेट इन स्टेट जा इदारा सिंधियन के खिलाफ़ सदाई साज़िशूं कंदे 91 वारी ठाह ताईं जेको आहे सो अची असांखे जेको आहे जॾहिं सिंधु दरिया ते पाणी ते धाड़ो लॻाईंदा रहिया आहिनि। पर अॼु असीं तव्हां ॾिसो पिया कॾहिं कालाबाग डैम जे सूरत में कॾहिं 6 कैनालनि जे सूरत में कॾहिं मुख़्तलिफ़ हरबा हलाए मुख़्तलिफ़ साज़िशूं करे त सिंधी क़ौम जे उन वजूद के ख़त्म मेसारण जे लाइ जेके साज़िशूं थियनि पियूं उन जे लाइ सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। कराची जे अंदरि जॾहिं पुरअमन कराची प्रेस क्लब जे अंदरि दोस्तनि हिकिड़ो एहतजाज रिकार्ड कराइण लाइ जेको आहे सो पहुता उन्हनि खे लाठी चार्ज उन्हनि ते गोलियूं फायरिंग वटसठ जेका आहे सो इन सेंस में उन खां पोइ जेको मोरे में थियो तव्हां ॾिठो अॼु उहा ई साॻी जेका आहे रविश उहा हिते सिंध यूनिवर्सिटी जे निहतनि शागिर्दनि ते जेको आहे सो गोलियूं हलाए शेलूं हलाए शागिर्द केतिरा ई शागिर्द गिरफ़्तार थी चुका आहिनि। असांजा केतिरा ई जेके दोस्त आहिनि उहे ज़ख़्मी आहिनि। असीं सॼी सिंध खे इहा अपील था कयूं त हीउ दरिया न हूंदो असांजो वजूद न हूंदो। सॼी दुनिया सिंधियन के इन दरिया आहे उन इंडस वैली सिविलाइज़ेशन उहा इंडस जेको आहे सो रिवर जे करे सुञाणे थी। जॾहिं उहा तव्हांजी सुञाणप बि खसी थी वञे जॾहिं तव्हांखे मुआशी हवाले सां तव्हांखे धकु ॾेई जेको आहे सो तव्हांखे मुआशी बोरान में विझी छा तव्हां सुभाणे धरती छॾण लाइ तयारु आहियो? न बाबा वतन न छॾींदासीं मालिकी कंदासीं। ही जेके बि शागिर्द आहियूं असीं हिते वेठा आहियूं भले गिरफ़्तार कनि असांखे खंबे खणी गुम करे छॾनि या ई असांखे गोलियूं हणी शहीद करे छॾनि पर असीं उहो क़बूल कंदासीं। पर सिंधु दरिया ते धाड़ा सिंध जी तहज़ीब ते जेके राता हणण जी कोशिशि कनि पिया इहो कॾहिं बि क़बूल न कंदासीं। दोस्तनि जी महिरबानी।